अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दौलत जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजो यूट्यूब चैनल अमीर जमाल लिखियल में सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न पंहिंजे भेनरनि ऐं सोटनि खे सम्झाए पोइ फ़ैसिले में वठी वेंदो। रेस मंसूर हिननि खे ॿुधाए छॾींदो त सुभाणे तव्हांखे हर हाल में फ़ैसिले में अचिणो ई पवंदो। अगरि तव्हां फ़ैसिले खां इनकार कयो त पोइ तव्हां सम्झी छॾिजो त तव्हांखे पोइ केर बि बचाए न सघंदो। ऐं पोइ ककर रेज़न खे चवंदो त अगरि हू फ़ैसिले में सोडल ऐं आलम जो घुर कंदा त पोइ असां उन्हनि खे कहिड़ो जवाबु ॾींदासीं। ककर चवंदो त हू असांजे मथां ज़रूरु ज़ोर रखंदा ऐं रेज़न चवंदो त भले हू असांजे मथां ज़ोर रखनि, अगरि जेकॾहिं ॻाल्हियूं थी वञनि त पोइ आलम ऐं सोडल हुननि जे हवाले ज़रूरु कयो वेंदो, जो हू हिननि जे करे पिया फ़ैसिला कराइनि, न त हू कॾहिं बि फ़ैसिलो न कराइनि हा। ऐं ॿिए पासे अली खान ऐं पीरियल मुराद खे चवंदा त अगरि रेस मंसूर असांजे ख़िलाफ़ ग़लति फ़ैसिलो कंदो त पोइ असां उनखे कुझु बि न करे सघंदासीं। ऐं मुराद चवंदो त रेस मंसूर असांजे ख़िलाफ़ कॾहिं बि फ़ैसिलो ग़लति न कंदो, छो जो हुन हक़ ऐं सच जो साथ ॾींदो आहे ऐं हक़ सच जो साथ ॾींदो रहंदो। जो हू अमन पसंदि माण्हू आहे ऐं हू सची दिलि जो माण्हू आहे। हू कॾहिं बि पंहिंजी शैतानगिरी न चलाईंदो ऐं वरी पंहिंजी शैतानगिरियूं हलाईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों अॻिते हली तव्हां ॾिसंदो त रेस शाहनवाज़ हाणे मुराद वारनि लाइ ज़रूरु खॾ खोटींदो, यानी उनखे मारण जी पूरी प्लानिंग ठाहींदो। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदो त मुराद खे झुकाइण जी कोशिशि कंदो, बहरहाल मुराद कॾहिं बि हिननि जे अॻियां न झुकंदो ऐं रेज़न जे मथां ज़ोर रखंदो त रेज़न हर हाल में अची मूंसां मिले। बहरहाल रेज़न हिन सां कॾहिं बि न मिलंदो। तो हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाहनवाज़ रेज़न वारनि जे मथां नैपो कंदो, उन्हनि खे चवंदो त तव्हां अचो मूं वटि हिकु ॻाल्हियूं कराए वञो। ऐं पोइ ककर रेज़न खे चवंदो त तूं वञी उन शैतान ॾे ॾिस शैतान रेस शाहनवाज़ छा पियो चवे। अगरि तव्हां उन सां न मिलंदो त पोइ हू तव्हांजे लाइ ज़रूरु खॾ खोटींदो, यानी तव्हांखे झुकाइण जी पूरी प्लानिंग ठाहींदो। उन जे करे हाणे तोखे उन सां मिलणो ई पवंदो। अगरि तूं उन सां न मिलंदे त पोइ हू पंहिंजूं हदूं क्रॉस करे छॾींदो। ऐं पोइ रेज़न चवंदो त मूंखे हाणे उन सां मिलणो ई पवंदो, ॾिसां त उन जे नियत में हाणे छा आहे। यानी मूंखे पूरी पक आहे त हू रेस मंसूर खे मारण जी प्लानिंग ठाहींदो। उन जे करे मूंखे बार नापो पियो करे त तूं हर हाल में अची मूंसां ॻाल्हियूं कर। इन जे करे हू मुंहिंजे मथां ज़ोर पियो रखे। इन करे हाणे मां सुभाणे हर हाल में वञी उन सां ज़रूरु मिलंदुसि ऐं मूंखे इहा पूरी पक आहे त हू मुंहिंजे अॻियां कुझु शर्त ज़रूरु रखंदो ऐं हू मुंहिंजे मथां ज़ोर रखंदो। बहरहाल मां उन जा शर्त कॾहिं बि पूरो न करे सघंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त सोडल जा माउ पीउ सोडल जो इंतज़ारु कंदा ऐं पक सम्झंदा त सोडल हाणे अची वेंदो। ऐं ॿिए पासे मरियम गुलपरी खे चवंदो त हाणे तूं दुआ कर त फ़ैसिले में भलाई थी वञे। अगरि हीउ फ़ैसिलो न थियो त पोइ हिन घर ऐं रेज़न वारे जे घर में तबाही थी वेंदी, यानी ॿिन्ही घर में मेलो मची वेंदो। उन जे करे तूं दुआ घुर त अलाह करे हिन फ़ैसिले में भलाई थिए। अगरि फ़ैसिलो क़बूल न कयो आहे त पोइ तूं इहो सम्झी छॾिजां त ॿिन्हिनि जे घर में मातम मची वेंदो, पोइ हिननि जे घरनि जे मथां क़यामत अची वेंदो। ऐं पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त सोडल परेशान हूंदो। उन खे पंहिंजो चाचो आलम चवंदो त तूं हाणे परेशान न थी, यानी फ़ैसिले में भलाई थी वेंदो। सोडल चवंदो त चाचा मां इन जे करे परेशान न आहियां, मां सिर्फ़ु कूंज जे करे परेशान आहियां। अगरि कूंज खे रेस मंसूर हुननि जे हवाले कयो वियो त पोइ हू कूंज खे मारे छॾींदा, यानी हू ज़ालिमनि कूंज खे कॾहिं बि ज़िंदह न छॾींदा। इन करे अलाह करे रेस मंसूर खे होश अची वञे, यानी फ़ैसिलो सही करे कूंज जे ख़िलाफ़, यानी कूंज जो ज़िम्मो खणे। अगरि कूंज जो ज़िम्मो हुननि न खयो त पोइ हू ज़ालिम कूंज खे कॾहिं बि मारे सघनि था। आलम चवंदो त पुट तूं परेशान न थी, रेस मंसूर हुननि खां ज़िम्मो ज़रूरु वठंदो, जो रेस मंसूर अमन पसंदि माण्हू आहे। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।